नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त थर फेस्टिवल जे ॿिए ॾींहं जी पुॼाणी ते महफ़िल मौसीक़ी जी शुरूआत थी वई है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मिठी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम बजीर पंहिंजी रिपोर्ट में। मिठी में थर फेस्टिवल जे ॿिए ॾींहं जी पुॼाणी ते महफ़िल मौसीक़ी जी शुरूआत। महफ़िल मौसीक़ी के फ़नकारनि कारो हजाम, असलम फ़कीर, किशोर ऐं कम जावेद मुराद फ़कीर, यूसुफ फ़कीर महफ़िल मौसीक़ी के चार चंद लॻाए छॾिया। महफ़िल मौसीक़ी ॿुधण लाइ शौक़ीन थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थर फेस्टिवल में पहुतल। उते थरपारकर जे चूंडल नुमाइंदनि मां MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी, MPA कासिम सिराज सुमरो, अॻूणो ज़िले काउंसिलर चेयरमैन डॉक्टर ग़ुलाम हैदर समेजो, दोस्त मोहम्मद रहमू, विनोद मलाणी ऐं अली अकबर रिंद समेत वॾे तइदाद में नौजवान पारां शिरकत कई वई। रिपोर्ट सदाम बजीर, अवामी न्यूज़ HD, मिठी, थरपारकर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।